त पीपुल्स पार्टीअ खे इक़्तिदार ते पंजाब विहारे ऐं उहो जो इक़्तिदार जो गुरू जेको पंजाब आहे उहो पीपुल्स पार्टीअ खां गुरू दर्शना में सिंध जा वसीला, सिंध जो दरिया, सिंध जूं ज़मीनूं ग़ुलामीअ ते जेका रज़ामंदी जी जेका मोहर आहे न उहा पंजाब अञा वॾेर को तबिको उन गदारियुनि मां अञा थको ई कोन्हे आज़ादीअ जे लाइ कुर्बानी आज़ादीअ जो यानी हिकिड़ा थका ई न आहिनि इन गदारी वारे किरदार मां त ॿिया त न बाबा पाकिस्तान मुल्क आहे ऐं हिननि खे का शइ नज़र नथी अचे सवाइ सिंध असेंबली उथनि था त हिननि खे सिंध असेंबली नज़र हालांकि इन जी ॾाकण में नसीब कान थी अथनि कॾहिं उहो ॾाकण ताईं बि कोन पुॻा आहिनि हे जेके वीचारा जेके नंढड़ा जेके कोमपरस आहिनि जेके पार्लियामानी सो चवण जो मतिलबु इहो त हिकु पासे पीपुल्स पार्टीअ जो किरदारु आहे जेको इंतिहाई अफ़सोसनाक आहे देश द्रोही ऐं गदारीअ वारो आहे ॿिए पासे वरी असांजा हिकिड़ा कोमपरस जेके माण्हुनि खे गुमराह कनि था अदा पोइ हीअं पोइ फलाणा जेके हीअं आहिनि टीरा हीअं आहिनि ऐं टे पासे रियासत वरी अहिड़ो हिकिड़ो टिकसाज़ ठाहियो आहे त सियासी जदोजहद ऐं क़ौमी जदोजहद कंदड़ कारकुननि खे वठी हिरास पैदा करे ख़ौफ़ पैदा करे दहशत ऐं उन्हनि खे हिकिड़नि अहिड़नि हिकिड़नि छिरकीअ ख़ौफ़ज़दा थी परे थी बीह रहे त वञ भणा हे त वॾी का मुसीबत आहे यानी ताज़ो सिंध जे चइनि पंजनि मासूम बचनि खे नौजवाननि खे असांजा नौजवान धरतीअ जा पुट हिलाली पुट सिंध जा उन्हनि खे मीडिया ते आंदो वियो आहे कूड़ियूं कहाणियूं कूड़ा जेके हिन ते केस कूड़ा हिननि ते इल्ज़ाम हणी ऐं उन्हनि खे बशीर शर सुहेल मीराणी अनीस अहमद खावंद बख़्श सलीम सिंधी ऐं खोड़ ॿिया आहिनि पर इन्हनि खे जेको आहे सो मीडिया ते आणे ऐं इन्हनि जे मथां हिकिड़ा वॾा दहशतगर्दी अची वियो फलाणो जेको आहे दहशतगर्दी जो जेको आहे न वाक़ियो बि हिननि कयो पिए फलाणो बि हिननि कयो पिए मां त चवां थो ज़ियाल हक़ जो जहाज़ बि हिननि किरायो इहो बि इल्ज़ाम हिननि हणो ज़ियाल हक़ जो जेको आहे न C-130 जेको आहे इहो नफ़सियाती जंग तहरीक समाज खे कटे ख़ौफ़ज़दा करे परे विहारिजे ऐं ॿियो सियासी पार्टियुनि ते हाणे ॿ हिकिड़ा रुझान आहिनि हिकिड़ो त बाबा सियासी पार्टियूं हक़ीक़ी इनकामी पार्टियूं हिकनि ते पाबंदी हणो ॿियनि में अंदरि वरी पेनिट्रेशन करे माण्हू पंहिंजा घेड़े उन्हनि खे वरी ख़ौफ़ज़दा करे छॾियो माण्हू खेरा लॻा पिया आहिनि ऐं पोइ उहो जेको सियासी खाल आहे उहो सियासी खाल वरी चाहींदे न चाहींदे हिकिड़नि मुख़्तलिफ़ फोरमनि खां अहिड़नि खां भरायो वञे जेके वरी चवंदा बाबा सियासत न कयो झंडो बंडो न खणिजो नारो ॿारो न लॻंदो बाक़ी असांखे फलाणे जी आज़ादी टीरे जी आज़ादी माना इहो ॼण त क़ौमी तहरीकूं ठहियूं ई न करे आहिनि त आज़ादी बाज़ादी छुटी असांजो फलाणो प्यारो जेको आहे हुनखे आज़ादु कयो प्यारा अखियुनि ते पर सियासी जदोजहद सियासी मक़सद जे लाइ क़ौमी तहरीक जॾहिं करे थी त सवाल इहो आहे त रियासत पाबंदी हणे थी छाकाणि त क़ौमी तहरीक पंहिंजे गुम थियल माण्हुनि जी जॾहिं वारसी कंदी जदोजहद कंदी त उहा इहा क्लियर दुनिया खे पैगाम ॾींदी त असांजा कारकुन सिंधू देश जे आज़ादी जे लाइ जदोजहद कंदे सियासी जदोजहद कंदे उहे सियासी माण्हू आहिनि तारीख़ी जेको उन्हनि जी सिंध वतन आहे उन्हनि जी आज़ादी उन्हनि जो हक़ आहे उन जे लाइ उहे सियासी स्ट्रगल था कनि उन्हनि खे रियासत खणी गुम थी करे
लापता पे करे, मारे पई, शहीद पे करे, टार्चर पे करे, जीअं दुनिया जे अॻियां इहो पैगाम वञे त बाबा सिंध में जेको माण्हुनि जो, सियासी कारकुननि जो खॼणु आहे, गुम थियणु आहे, शहीद थियणु आहे, रियासत जे यानी जबर ऐं तशदुद जो जेको शिकार पिया माण्हू थियनि, इहो इन करे त सिंध में आज़ादीअ जी तहरीक पई हले। पर फोरम ठाहे ऐं जेकॾहिं असीं सियासी उन्हनि जे एजेंडाउनि खे माइनस करे छॾियूं, उन्हनि जो झंडो माइनस करे छॾियूं, उन्हनि जा स्लोगन माइनस करे छॾियूं ऐं महज़ असांखे माण्हू खपनि, त पोइ मां अॻु में बि गुज़ारिश कई आहे त रियासत क़ौमी तहरीक जा सिर्फ़ु कारकुन थी गुम करे, पर असांजा दोस्त उन क़ौमी तहरीक जे गुम थियल कारकुननि जो मक़सदु थी गुम करे। हाणे तव्हां कंपेयर कयो, दुनिया जे कहिड़े इनकलाब में माण्हू गुम न आहिनि थिया, माण्हुनि शहादतूं न आहिनि ॾिनियूं, माण्हुनि क़ुर्बानियूं न आहिनि ॾिनियूं, क़ौमुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। त यानी मां थो चवां त हिकिड़ो अहिड़ो यानी घण तरफ़ी हिकिड़ी जेका, मां नथो चवां त केरु कंहिं ते इल्ज़ाम ॾियो आहे तूं फलाणा एजेंट ई, तूं जेको आहे हीअं ई, न न, माण्हू पंहिंजे सादगीअ में बि उहो कमु कंदो आहे जेको दुश्मन खे फ़ाइदो ॾिए। मतिलबु इहो रुगो सोचो त असां रैली कढी, सिंधु देश फ्रीडम मूवमेंट जे नाले में रैली कढी, कराची प्रेस क्लब ते हाणे जेका रैली वई, उते हिकिड़ी ॿी पार्टी बि हुई ज़ाहिर आहे, जेका पाकिस्तान में यकीन था रखनि, उन्हनि जे लाइ ख़ैर आहे, रियासत जे लाइ को मामिलो कोन हो। पर बैनर खोलिया त उते बि उन ॿी पार्टी जा जेके कारकुन आहिनि उन्हनि बि ॾिठो, दानिश्वरनि ॾिठो, उते जेके बुख हड़ताल ते माण्हू वेठा उन्हनि ॾिठो त कहिड़े तरीक़े सां रेंजर्स पुलिस जूं गाॾियूं जेके चौतरफ़ अचे घेरो थियूं कनि। अड़े बड़ा ये क्या हो गया, कौन थे, कहाँ से आए, कहाँ चले गए। हाणे असांखे जॾहिं एहतजाज कयूं ऐं अधु कलाक जेकॾहिं देरि थिए त ज़ाहिर आहे माण्हुनि खे उते जेको आहे सो मारीनि, असां औरतुनि खे बि खणी वञनि। त हाणे इहो सुवालु ख़ुदि जेको उते जेके थोरी घणी चुरपुर कंदा उन्हनि जे लाइ त बाबा सियासी अमल जेकॾहिं का सियासी पार्टी करे उनखे करणु नथो ॾिनो वञे त हे असांजो अमल किथे असांजे क़ौमी तहरीक जे सियासी अमल खे अणसिधी तरह काउंटर त कोन पियो करे। छाकाणि थियणु त क़ौमी तहरीक सगारी घुरिजे न। पाबंदी पई आहे बाबा पार्टीअ ते, पाबंदी जंहिं पार्टीअ ते पवे उहा पार्टी जी पाबंदी साबित थी करे त उहा सिंध जे हक़ीक़ी जदोजहद में उन पंहिंजो पाण खे साबित कयो आहे। माना रियासत खे नथी वणे, पंजाब खे नथी वणे जसमम या का बि पार्टी जंहिं ते पंजाब जूं एजेंसियूं फ़ौज पाबंदी थियणे, पंजाब दुश्मन आहे, पंजाब सिंध खे ग़ुलाम कयो आहे, पंजाब सिंध जो इस्तेहसाल पियो करे, पंजाब सिंध जे लाइ ज़हर कातिल आहे। हाणे क़ौमी तहरीक ते पाबंदियूं वरी ॿियनि खे ख़ौफ़ज़दा करणु, ड्रेजारणु, ॻाल्हाइजो जो माण्हू को इंटरव्यू ॾिए त खुली ॻाल्हाए बि न सघे, वेठो आहे परेशानीअ में। सो इन सॼी सूरत हाल में मां सम्झां थो त असां जेसीं ताईं, ऐं मां अॼु सिंध जे बाशऊर सिंधियुनि ऐं जेके बि क़ौमी कारकुन समूरनि पार्टियुनि जा जेके कारकुन आहिनि, मां उन्हनि समूरनि सां मुखातिबु आहियां त बाबा बुनियादी तौर ते जेका फ़िक्री जेको नैरेटिव आहे उहो अव्वल आहे, सिंधु देश मुक़दर आहे, GM सैद रहबर वाड़ीअ वारो झंडो, इन तां असीं तिर जेतिरो बि न हटंदासीं, छाकाणि त असीं सम्झूं था त पाकिस्तानी रियासत सिंध जे बदतरीन क़ौमी ग़ुलामीअ जो सबबु आहे। जेसीं ताईं पाकिस्तान टुटंदो न, जेसीं ताईं पाकिस्तान खे ख़तमु न कबो, छाकाणि हिकु मुंहिंजी ख़्वाहिश कान्हे का, पर तारीख़ असांजे अॻियां हिकिड़ो ई रस्तो छॾियो आहे। पाकिस्तान जे ख़ात्मे सां सिंध जी बका तारीख़ मशरूत कई आहे। पाकिस्तान असांजी ज़रूरत बि कान्हे का। पाकिस्तान हिकिड़ी अहिड़ी दहशतगर्द ऐं ग़ैर फितरी रियासत आहे जंहिंजा मफ़ाद सिंध ऐं बलोचनि जे मफ़ादनि सां मुतज़ाद आहिनि, टकराव में आहिनि।
सिंध जा वसीला पंजाब खे आबादी जे बुनियाद ते ॾिना था वञनि 73 जे आइन जे नाले में। इहा कारस्तानी पीपुल्स पार्टीअ जी रियासत पाकिस्तान जे धोखे बिक़ौमी नज़रिए जे धोखे में जेका हीअ रियासत जबरी इल्हाक रियासत पाकिस्तान क़ाइमु आहे इन में सिंध असांजी ग़ुलाम आहे।